अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद है तव्हां बिल्कुल ठीक हूंदा। दोस्तों जो कि इन वीडियोज़ में आऊं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में। आऊं तव्हांखे ॾेखारण वारो आहियां ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी ड्रामे जा कुछ फ़ोटू। आऊं तव्हां सां हिन वक़्तु डिस्कस करण वारो आहियां ज़हर ज़िंदगी ड्रामे जे टॉपिक ते। पर दोस्तों असांजो हिकिड़ो नंढड़ो रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं अञा ताईं बि असांजी इन वीडियोज़ खे तव्हां दोस्तनि लाइक न कयो त महिरबानी करे असांजी इन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे इन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियोज़ तव्हां दोस्तनि खे ॾिसण वटां मिलंदा रहनि। त दोस्तों अचो त हलूं था पंहिंजे नए टॉपिक जे तरफ़ ऐं शुरू कयूं था पंहिंजो नओं वीडियो। दोस्तों जीअं त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु ज़हर ज़िंदगी ड्रामे में असद कुरैशी पंहिंजी दबंग एंट्री पेश करे रहियो आहे। जीअं त उन ई ड्रामे में हिन वक़्तु असद कुरैशी जा जेके सीन आहिनि उहे हबीब पंवर सां आहिनि, जेको पत्थर दुनिया ड्रामे में मुजीब जे नाले सां कैरेक्टर अदा करे चुको आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु तव्हां दोस्तनि जे साम्हूं उहे पिक्चर्स हली रहिया आहिनि, जंहिं पिक्चर में असद कुरैशी हबीब पंवर खे मारे रहियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो जेको राइटर आहे उहो आहे नूर ज़ौर साहब, ऐं हीउ हिकु तमामु ज़बरदस्त ड्रामो अचण वारो आहे। दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, असद कुरैशी हबीब पंवर खे हिकु कुटको ॾेई रहियो आहे, यानी मारे रहियो आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे में। दोस्तों तमामु बहितरीन असद कुरैशी जी हिकु दबंग एंट्री आहे जेको ही ड्रामो आहे ज़हर ज़िंदगी। इहो तमामु जल्द ही ड्रामो अचण वारो आहे। दोस्तों हिन ड्रामे में सिंध जा नाले वारा एक्टर पिणु कमु करे रहिया आहिनि, ऐं इन खां अलावा सिंध जूं नाले वारियूं फीमेल एक्टर जेके आहिनि उहे बि हिन ड्रामे में पंहिंजे किरदार खे भरपूर नमूने सां निभाए रहियूं आहिनि। हिन ड्रामे खे लॉन्च कयो वेंदो ईद उल फितर खां बाद में, यानी हिन ड्रामे खे रिलीज़ जेको कयो वेंदो उहो ईद उल फितर खां हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी खे रिलीज़ कयो वेंदो ऐं हिन ड्रामे खे सिंध टीवी ते हलायो वेंदो। दोस्तों अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हांखे असांजी पसंदि आई हुजे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा, जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियोज़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।